मां सम्झां थो त सोशल मीडिया ते जेको सोशल मीडिया जो किरदारु मां आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो ॻाल्हाईंदो थो वञा। असां सोशल मीडिया सिंध जी मां हाणे थोरे वक़्त खां ॾिसां पियो थो सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु आहे ऐं सिंध जे नौजवान जो जेको ख़ुसूसन सोशल मीडिया ते एक्टिव आहे उनजो जेको किरदारु आहे। सोशल मीडिया तमामु घणी हिकिड़ी अवेयरनेस आंदी आहे। असां पंहिंजूं ॻाल्हियूं सोशल मीडिया जे ज़रिए पंहिंजे क़ौम ताईं पहुचायूं था। हाणे उहा क़ौम केतिरो पढ़ियल लिखियल आहे असांजी क़ौम, केतिरो उन्हनि वटि सोशल मीडिया ताईं पहुच उन्हनि जी केतिरी आहे, बावजूदि इन जे सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ जेके ट्रेंड्स मां इहो थियो त सिंध जो नौजवान सिंध जे क़ौमी मसइलनि, क़ौमी इशूज़ ऐं क़ौमी जेके मक़सदु आहे असांजो उन तरफ़ आहिस्ते आहिस्ते वधे थो पियो। पर मां इन ते गुज़ारिशूं कंदो आयो आहियां पहिरें, छाकाणि त मुंहिंजो कमु आहे मां पंहिंजे नौजवाननि खे, सिंधी क़ौम खे उन्हनि हक़ीक़तुनि खां आगाह कयां जेके मां सम्झां थो, जेके मूंखे बहितर लॻनि थियूं। ऐं उन ते मुंहिंजी क़ौम, सिंधी क़ौम, सिंध जो उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी हुजे या सिंध जो सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंधी हुजे, सिंध जा पढ़ियल लिखियल माण्हू, सहाफ़ी, अदीब, डॉक्टर, उस्ताद, नौजवान, सियासी वर्कर, इन्हनि समूरनि खे गुज़ारिशूं मां बार बार कंदो रहियो आहियां त सोशल मीडिया बहितर हिकिड़ो ज़रियो आहे पंहिंजे आवाज़ खे पंहिंजे क़ौम ताईं पहुचाइण जे लाइ। पर हिकिड़ी ॻाल्हि असांखे ज़हन नशीन करणु घुरिजे त असीं जेके पढ़ियल लिखियल आहियूं, पढ़ियल लिखियल नौजवान जंहिं वटि मोबाइल आहे, सोशल मीडिया ते असीं का बि पोस्ट रखूं था उहा उन ई नौजवान ते खे मिले थी जेको ऑलरेडी सोशल मीडिया खे यूज़ थो करे। पर असांजो ॻोठाणो, असांजो हारी, असांजो पोरियत, असांजो आम सिंधी उन जी अक्सरियत अॼु बि सोशल मीडिया जे इस्तेमालु या सोशल मीडिया ते जेको कुझु थिए थो उन खां ईअं बाख़बर कोन्हे को जीअं सिंध जो नौजवान आहे। ॿी ॻाल्हि त सोशल मीडिया ते महज़ हिकिड़ी सरगर्मी सोशल मीडिया ते करणु ऐं उन खे नतीजनि में वठणु त हे असांजे सॼे सिंधी समाज ऐं सॼी सिंधी क़ौम इन इशू खां, इन ट्रेंड खां, इन मक़सद खां, इन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु थी चुकी आहे। छाकाणि असीं सम्झूं था त सोशल मीडिया मां जेकॾहिं सुबुह जो उथी का पोस्ट पढ़ां ऐं इहो नतीजो कढां त हे जेके 6.5 करोड़ सिंधी क़ौम आहे इहा सभिनी इहा पोस्ट पढ़ी हूंदी, सभिनी इहो ट्रेंड ॾिठो हूंदो, सभिनी इहा शइ महसूसु कई हूंदी, शायदि हिते असीं का ग़लती था कयूं। ॿी ॻाल्हि त सोशल मीडिया ते पंहिंजो पाण खे असीं यानी फेसबुक जे अॻियां या असां व्हाट्सअप ग्रुप ते या ट्विटर ते पंहिंजे कंप्यूटर या पंहिंजे मोबाइल फ़ोन जे अॻियां चोखंबो करे जेकॾहिं ॿधी था विहारियूं, उन सां क़ौमी ऐं सियासी तहरीकुनि जी अमली जदोजहद जेका आहे उहा इन मुस्बत ऐं लाभाइता नतीजा न ॾेई सघंदी। छाकाणि त महज़ सोशल मीडिया ते वेहण ऐं अमली जदोजहद न करण जा जेके आहिनि से यानी हिकिड़ा नुक़सान आहिनि। अमली जदोजहद न करणु इन जो हिकिड़ो नुक़सानु आहे। सोशल मीडिया जो एक्टिव थियणु इहा हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे। इन हवाले सां मां सम्झां थो त कुझु हिकिड़ा मिसाल आहिनि जेके आउं तव्हां दोस्तनि अॻियां रखंदुसि। ज़ाहिरा सिंधी समाज में हिकिड़ा मिसाल, हिकिड़ियूं चवणियूं, हिकिड़ियूं जेके ॻाल्हियूं आहिनि जेको असांजो छा चइजे त अवामी जेका ॾाह पई उन मां शयूं जेके आहिनि से निकिरनि थियूं। हिकिड़े ॻोठ में असांजे पासे तरह यानी आउं जो मिसाल थो ॾियां त अहिड़ा मिसाल सिंध जे हर ज़िले तालुके ॻोठनि में इहे शयूं जेके आहिनि से हूंदियूं आहिनि। पर असीं को हिकिड़ो मिसाल खणी तव्हांजे अॻियां रखूं था। असांजे तर में ॻोठनि मां कंहिं माण्हूअ जी ॻऊं चोराइजी वई हली। हाणे इहो सिंध जी रिवायत आहे त कॾहिं बि सिंध जे कंहिं ॻोठ मां को ॾांद, का ॻऊं या कंहिं दुकान खे को खाट लॻे या का चोरी थींदी आहे त ॻोठ जा सियाणा माण्हू राति हुजे त उहो लालटेन बतियूं खणी करे चोर जो पहिरो खणंदा आहिनि।
पेरो खणंदा त बाबा हे कहिड़े पासे वियो, कहिड़े ॻोठ खे लॻो, कहिड़े यानी उबतो पेर बि खणंदा आहिनि त चोर आयो कहिड़े रूट सां, चोर वियो काॾे। पोइ जंहिं बि ॻोठ में उहो पेरो हणंदा आहिनि उन ॻोठ जे चङे मुड़ुस सां ॻाल्हाइबो आहे त बाबा असां वटां चोरी थी आहे, पेर तुंहिंजे ॻोठ में आहिनि, या पेरो कढी ॾे या चोर ॾे।